नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त लोकल गवर्नमेंट जे मुलाज़मन जूं पघारूं ऐं पेंशन टेरज़री ज़रिए ऑनलाइन करण जे लाइ चौथे ॾींहुं बि गंद किचिरो टालियूं खणी म्युनिसिपल ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी रिपोर्ट। बिल्कुल असां हिन मौजूद आहियूं ठुल प्रेस क्लब ते, जिते टेरज़री जा मुलाज़िम जेके आहिनि म्युनिसिपल कमेटी जा गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी सरापा एहतजाज आहिनि। अॼु हिननि अनोखो एहतजाज कयो आहे जो ट्रालियूं गंद जा भरे करे रोड ते बाहियूं न वञा, रोड से बिलाग लॻो पियो। अचो उनखां ॻाल्हि ॿोल पुछा कयूं वधीक उनजो छा चवणु आहे। मुलाज़िम एहतजाज आहिनि, उन्हनि खे हक़ नथो मिले पियो। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे सिंध गवर्नमेंट को नोटिस नथी वठे। साईं काइम अली शाह को मुराद अली शाह को नोटिस नथो वठे। वॾी ॻाल्हि आहे त हितां जो MP ठुले जो हीरो जेको पाण खे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले सां सुञातो वञे थो, उहो हिनमहिल ताईं मज़दूरनि वटि कोन पहुतो आहे। उन जे बंगलनि ते वञी करे इहे मज़दूर वञी सफ़ाइयूं कनि था पिया, CMO जे सफ़ाई कनि था, म्युनिसिपल में टाउन में मुख्ताकार ऑफिस में वञी इहे सफ़ाई कनि था। को बि बाला ऑफिसर हिन मज़दूरनि ताईं न पहुतो आहे। 70 साल तारीख़ ख़ासि करे सिंध में हमेशह नंढड़नि मुलाज़िमनि ऐं मज़दूरनि सां वेसाघातियूं पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं जारियूं आहिनि। हाणे तक़रीबन सिंध जे अंदरि 50 खां वधीक इदारा आहिनि, सभु टेरज़री ते आहिनि सवाइ मकानी इदारे जे। हाणे मकानी इदारनि में उहो इदारो जंहिंजा मुलाज़िम असांजा गटर साफ़ करनि, शहर जी सुथर सफ़ाई कनि, असांजी घर जी गलाज़त साफ़ करनि, वेसाघाती बि उन पोले सां आहे। हीअ तारीख़ में अहिड़ो ज़ुल्म बर्पा किथे बि न आहे जिते मकानी इदारे जे मुलाज़िमनि सां आहे। सो असीं मुतालबो था कयूं त हीअ मुलाज़िम, हाणे ॾिसो तव्हां हिकिड़ी पाण कानून पास कयो आहे डेली वेज जे हवाले सां, महीननि में वेज आहे त घटि में घटि जेको मज़दूर जी पघार आहे उनखे 25,000 ॾिनो वञे। न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांखे वाज़े ख़बर आहे चौथो ॾींहुं आहे तव्हां बि असां सां गॾु आहियो। असांजो हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे, असांजी पघार ऑनलाइन करी वञे। ख़ुदा असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज कंदा रहंदा आहियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे नोटिफिकेशन कहिड़ा कूड़ा लेटर कढी करे असांखे उथारियो वियो आहे। हीअ जेकी असांजो एहतजाज आहे मुकमिल तालाबंद हड़ताल आहे ऐं उन खां पोइ कमु बंदि आहे सॼी सिंध में। ईअं न सिर्फ़ु ठुल में, कश्मीर खां कराची ताईं असांजो हे एहतजाज जारी आहे। हे असांजो एहतजाज ओतिरे ताईं जारी हूंदो जेतिरे ताईं असांजा मुतालबा नथा मञनि। असांजो मुतालबो साईं को एॾो ॾुखियो न आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे जेका असांजी पघार आहे, जेका असांजी मज़दूरी आहे, उहा असांखे ऑनलाइन ज़रिए टेरज़री जे ज़रिए ॾिनी वञे। एहतजाज में हूं टेरज़री जे लाइ असां इहो अर्ज़ु कंदासीं मुराद अली शाह खे महिरबानी करे जो नोटिस वठे। नथो वठे त इहा शइ जीअं हिते बाहि सड़े थी, बाहि ॾियूं था पाण खे, माण्हू साड़ियूं था, ईअं कॾहिं ख़ाक थी वेंदी उहा शइ जो न तव्हां ताईं पुॼंदी न असां ताईं। न्यूज़ असांखे 3 ॾींहं कोन्हे, असांखे जो चौथो ॾींहुं आहे ऐं असां गवर्नमेंट सां इहो ई मुतालबो रखियो आहे। 17 मुतालबनि मां असांजो हिकिड़ो मुतालबो माना जेको असांजो टेरज़री जो आहे। हालांकि टेरज़री असांखे कयो वञे त गवर्नमेंट खे बि फ़ाइदो आहे ऐं असांखे बि फ़ाइदो आहे। हालांकि एतिरे क़दुरु जो माण्हू असांजे जेतिरी क़िस्तां अचनि थियूं पूरी सिंध में उहा कटौती कई वञे थी। पूरी सिंध में उहे माण्हू नालियूं साफ़ कनि था जंहिं माण्हुनि जी पघारां कटियूं थी वञनि थियूं। इहो ई अर्ज़ु रखंदासीं अॻ में म्युनिसिपल मुलाज़िम जो कमु छा आहे। अॻ में जेको आहे त भला जेके असांजा अफ़सरान वेठा आहिनि उहो इहा ॻाल्हि सोचनि था। असांजो कमु अहिड़ो आहे जेको असांजो स्वीपर 10,000 में महीने में करे थो। जेकॾहिं उहो स्वीपर इहो कमु छॾे ॾे, हड़ताल करे, बाइकाट करे, हीअ त असां ईअं सम्झो त हिकिड़ी रियाज तौरु अञा हलूं था। जेकॾहिं गुज़ारिश कयूं था असांजी पघार ऑनलाइन टेरज़री कयूं वञनि। साईं शहीद गनी बि इन शइ जो नोटिस वरितो हुयो त बिल्कुलु मां इहा चाहियां थो त इहा शइ टेरज़री थिए। छो त घपला बि इन उनमें लॻनि था, जिते टेरज़री थींदो त इहे घपला बि न लॻंदा, मुलाज़िमनि खे सही टाइम ते पघार मिलंदी, इंक्रीमेंटां वाधि मिलंदियूं। असां वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश कयूं था त इहो असांजो गुज़ारिश खे क़बूल करे ऐं ऑनलाइन पघार टेरज़री कयूं वञनि। हिन टाइम ते असांजे सेक्रेटरी बल्दिया खे कन ते का जूं बि चकनाए विधी। असां मीडिया थ्रू जे हर हुन सां वास्तो, हर हुन सां तालुक़ु रखणु बरक़रार रखियो त असां जीअं गंद फैलाइण न थिए। अॼु हीअ त असां बाहि ॾिनो आहे सिर्फ़ु रोड जे मथां, सुभाणे ईअं न थिए असां मुलाज़िम पाण खे बाहि ॾियण ते मजबूर थी वञूं। ख़ुदा खे मञो, असांजूं पघारूं जेका आहिनि ऑनलाइन टेरज़री करे असां मुलाज़िमनि मां बेचैनी ख़त्म कयो। असांजो गुनाह कहिड़ो आहे, असां कहिड़ो गुनाह न कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।